अल्लाहु अकबर कबीरा। असा हदीस शरीफ जे किताबन में पढ़ियो से। मां हदीस पढ़ी मुझो उस्ताद सई अहमदीन साहब मां साईं खां पढ़ी, साईं फलाने उस्ताद खां पढ़ी, उन फलाने उस्ताद खां पढ़ी, उन फलाने उस्ताद खां पढ़ी, उन फलाने उस्ताद खां पढ़ी। माने तवज्जो कजाए या कड़ी कड़ी सां मिलंदी वेंदी। यो तसलसल हलंदे हलंदे हज़रात सहाबाए किराम ते पुजंदो। हर हदीस जो रावी रिवायत कंदड़ हुजूर जो को न को सहाबिया, को न को सहाबिया, को न को सहाबिया। बड़े तवज्जो कजाए अल्लाहु अकबर कबीरा। सहाबा रिवायत कई, सहाबा रिवायत कई। असा सहाबा जा अखर हिनन किताबन में पढ़ा से। सहाबा फरमायो छा फरमायो? सहाबा फरमायो मदीने जे मीर फरमायो, असा जे आका फरमायो। हुजूर छा फरमायो? हुजूर फरमायो अन मदीनतुल इल्मी व अलीयुल बाबुहा। मां कोशिश क्या तो पंहिंजो उनवान खे जल्दी उकलाया, लेकिन तहां में सुस्ती न थे, चुस्ती सां सुभान अल्लाह चवंदा हलो। अन मदीनतुल इल्मी व अलीयुल बाबुहा। ओ दुनिया वारो मां मुहम्मद करीम इल्म जो शहर हां, अली उन शहर जो दरवाजो थव। सहाबा रिवायत कई मदीने जमीर फरमायो अली अंत अखी फी दुनिया वल आखिरह। ओ अली तू मां मुहम्मद करीम जो भावा, दुनिया जे अंदर वे आखिरत जे अंदर वे। असा हदीस जे किताबन में पढ़ियो से रिवायत करण वारा मुझे आका जा सहाबा, मुझे आका जा जानिसार, मुझे आका जा वफादार, मुझे आका जा सच्चा यार। अल्लाहु अकबर कबीरा। हदीस शरीफ जे किताब में अचे थो मुझे आका फरमायो फातिमा तु बिज़अतुम मिनली। ओ दुनिया वारो फातिमा मां मुहम्मद करीम जे जिगर जो टुकड़ो थव। ओ दुनिया वारो फातिमा मां मुहम्मद करीम के ॾाढी प्यारी थव, ॾाढी प्यारी थव, ॾाढी प्यारी थव। मां जने हदीस शरीफ जा किताब खोलिया थो रिवायत कंदड़ हज़रात सहाबाए किराम सहाबा फरमाइन था मदीने जे मीर फरमायो अल हसन वल हुसैन सय्यदो शबाबी अहलिल जन्नह। ओ दुनिया वारो मां मुहम्मद करीम जा बई बचड़ा हसन ए हुसैन जन्नत जे जवानन जा सरदार थव। तवज्जो कजाए गड़ी खेरे वाला 1400 साल गुजरी विया, हदीस जा किताब हलन था, मुझे आका जी गुफ्तगू हले थी, मुझे आका जो कलाम हले थो, मुझे आका जी तकरीर हले थी, मुझे आका जो खिताब हले थो। 1400 साल गुजरी विया, अजो असां हिन कुरान खे पढ़ी करे आका जे फरमान खे पढ़ी करे ॾाढो प्यार था क्यों मुर्शिद अली सां, ॾाढो प्यार था क्यों अम्मा फातिमा ज़हरा सां, ॾाढो प्यार था क्यों सोने हसन ऐं सोने हुसैन सां, ॾाढो प्यार था क्यों सोने मुहसिन सां, ॾाढो प्यार था क्यों आले मुहम्मद सां, ॾाढो प्यार था क्यों अहले बैत मुहम्मद सां। ओ गड़ी खेरे जा गयूर मुसलमान हदीसुन जी रिवायत करन वारा हज़रात सहाबाए किराम 1400 साल पो असां के एडो प्यारो, असां जी एडी मोहब्बत आ, असां जो एडो बलबलो आ, असां जो एडो इश्क आ। रब्बे मुहम्मद जो कसम असां इनन हस्तिन ते अखर बर्दाश्त करे नथा सघूं, इनन हस्तिन ते लफ्ज़ बर्दाश्त नथा करे सघूं। तवज्जो कजाए गड़ी खेरे वारा असां सहाबा का ॿुधो से किताबन में पढ़ियो से असां के एडो प्यार थी वियो। हाणे जरा सोच त सही जिन सहाबा मुझे आका खां डायरेक्ट ॿुधो हूंदो, जिन सहाबा मुझे आका खां डायरेक्ट पढ़ियो हूंदो, जनाब अबू बकर सिद्दीक मुझे आका खां लाई ॿुधो हो, जनाब उमर फारूक मुझे आका खां लाई ॿुधो हो, जनाब उस्मान सिंदूर मुझे आका खां डायरेक्ट ॿुधो हो, जनाब अमीर मुआविया मुझे आका खां डायरेक्ट ॿुधो हो। रब्बे मुहम्मद जो कसम इन्हनि जो केॾो त प्यार हूंदो, इन्हनि जी केॾी त मोहब्बत हूंदी, इन्हनि जो केॾो त इश्क हूंदो। माने तवज्जो कजाए हदीस शरीफ जे किताबन में जाते मुर्शिद अली जो शान बयान थियल आहे, हदीस शरीफ जे
किताबन में जाते अम्मा फातिमा जो शान बयान थल्ला हदीस शरीफ जे किताबन में जाते सोने हसन सोने हुसैन जो शान बयान थल्ला इन हदीस शरीफ जे किताबन में सोने अबू बकर सिद्दीक जो शान भी लिखल्ला सोने उमर फारूक जो शान भी लिखल्ला सोने उस्मान सिद्दूर जो शान भी लिखल्ला जनाब अमीर मुआविया जो शान भी लिखल्ला अम्मा आयशा सिद्दीका जो शान भी लिखल्ला मदीने के मीर फरमायो न अफजलुल बशर बादल अंबिया अबा बकरिन सिद्दीक ओ दुनिया वारो इन रूए जमीन ते अल्लाह जे नबियन खापो जेकरे को शान वारो आ को मान वारो आ को मर्तबे वारो आ को फजीलत वारो आ वो मुझो अबू बकर सिद्दीक थव इन किताबन जे अंदर लिखियो पियो आ मुझे आका फरमायो अना खातमुन नबिय्यीन ला नबिय बादी लौ कान बादी नबियुल लकान उमर ओ दुनिया वारो मां मुहम्मद करीम अल्लाह जो आखिरी नबी हा हाने नबुवत जा दरवाजा बंद थी विया रिसालत जा दरवाजा बंद थी विया हाने को नओ नबी अचणो कोने लौ कान बादी नबियुल लकान उमर ओ दुनिया वारो जेकरे मां मुहम्मद करीम खां पो अल्लाह जो को ॿियो नबी अचणो हुजे हा नओ नबी अचणो हुजे हा उहो मुझो उमर थव हदीस शरीफ के किताबन में अचे थो मुझे आका फरमायो हो लिकुल्लि नबिय्यिन रफीकिन व रफीकी फिल जन्नति उस्मान ओ दुनिया वारो जन्नत जे अंदर हर नबी जो को न को नाइब हुंदो हर नबी जो को न को रफीक हुंदो ओ दुनिया वारो जन्नत जे अंदर मां मुहम्मद करीम जो रफीक मुझो उस्मान हुंदो मां मुहम्मद करीम जो नाइब मुझो उस्मान हुंदो जरा तसव्वुर कयो त सही जिन तारे मुझे आका काइन हस्तिन जो शान मुदो हुंदो केडी त इज्जत कंदा हुंदा केडो त अदब कंदा हुंदा केडो त एहतराम कंदा हुंदा मां पंहिंजे सोच में ही चवंदो हा मुझो आका भी मौजूद हुंदो हुजूर जा सहाबा भी मौजूद हुंदा मुझे आका फरमायो हुंदो मुझे आका जा रहमत वारा हथ फिजा में बुलंद थी विया ओ मुझा करीम अल्लाह ओ मुझा रहीम अल्लाह ओ मुझा अदनान अल्लाह ओ मुझा मन्नान अल्लाह ओ मुझा वासिउल मगफिर अल्लाह ओ मुझा अल्लाह मां मुहम्मद करीम पंहिंजन ॿिन्ही बचड़न हसन ऐं हुसैन सां ॾाढो प्यार थो कयां ओ मुझा अल्लाह तू बि हिननि मुंहिंजनि बचड़न सां प्यार कजांइ ओ मुझा अल्लाह जेको मां मुहम्मद करीम जे ॿिन्ही बचड़न सां प्यार करे ओ मुझा अल्लाह तू उन सां भी प्यार कजांइ।